अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊं सगर नाजिया मीर। नाज़रीन, हक़ ऐं सच जी वाट ते हलंदड़ अॼु हिकु वधीक आवाज़ ख़ामोश थी वियो आहे। मां ज़िक्र कयां पई शहीद नसरुल्लाह गडाणी साहब जो। ॿ ॾींहं अॻु ई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। हिकिड़े कातिलाणे हमले में हू शदीद ज़ख़्मी थिया ऐं उन खां पोइ नाज़रीन सॼी सिंध अंदरि साफ़िन पंहिंजो आवाज़ बुलंद कयो, कलंदड़नि पंहिंजो आवाज़ बुलंद कयो, जंहिंखां पोइ असीं ॾिठोसीं त सिंध सरकार खेनि एयर एम्बुलेंस वसीले नसरुल्लाह गडाणी खे कराची मुंतक़िल कयो। पर जीअं त जेको कातिलाणो हमिलो थियो एतिरो त शदीद हो जो हू तमामु घणी ज़ख़्मी हालत में हुआ ऐं शदीद खेनि ज़ख़्म आयल हुआ ऐं डॉक्टर्स मूजिबि त रत जो तमामु घणो लॉस थियो ऐं काफ़ी कलाकनि खां पोइ लॻभॻि 15-16 कलाकनि खां पोइ हुननि जी जेका कराची मुंतक़िली हुई उहा मुमकिन थी सघी। जंहिं करे जॾहिं हू हिते कराची पहुता त उन वक़्तु ॻणती जोगी हालत थी ऐं बदस्तूर केतिरनि ई कलाकनि ताईं उते ICU में रहण बावजूदि हुननि जी हालत में को सुधारो कोन आयो ऐं अॼु इहा अफ़सोसनाक ख़बर सुबुह सां असांखे मिली त शहीद नसरुल्लाह गडाणी जो जेको आवाज़ु हो तमामु सघारो आवाज़ु हो। हमेशह हक़ ऐं सच जे लाइ उहो आवाज़ु बुलंद थींदो रहियो ऐं हिन वाक़े खां 2 ॾींहं अॻु ताईं बि असां ॾिठोसीं त मीरपुर माथेले में निटण उस में शदीद गर्मीअ में ॿारनि जी लाइब्रेरी जा मसइला हुजनि, मामरा हुजनि, स्कूलनि जी जे हवाले सां जेके मसइला हुआ उन हवाले सां हू पंहिंजो आवाज़ु बुलंद कंदे नज़र आयो। एहतजाज जेको थिए पियो उनखे लीड कंदे नज़र आयो, उन हवाले सां लिखंदो नज़र आयो ऐं उनखां पोइ हीअ अफ़सोसनाक वाक़ियो थियो। हिन वक़्त ताईं जेके मामरा नाज़रीन साम्हूं आया आहिनि, JIT हिकु जोड़ी वई आहे DIG सखर पारां ऐं उनखां सवाइ जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी ख़ातिरी बि कराई वई हुई जेका उतां जी पुलिस आहे घोटकी जी ऐं मीरपुर माथेलो जी। उनखां पोइ नाज़रीन अॼु हिकिड़ी दावा साम्हूं अचे पई त कुझु जवाबदार पकड़िया विया आहिनि, पर अञा ताईं उहे डिटेल्स साम्हूं कोन आया आहिनि पुलिस पारां। ऑफिशियली का तस्दीक कयल इंफॉर्मेशन असांजे साम्हूं न आहे। सॼी सिंध सरापा एहतजाज आहे ऐं सोगवार बि आहे, छाकाणि त ही पहिरियों भेरो न थियो आहे। उनखां अॻु बि समूरे मुल्क में अहिड़ा हान्या असां ॾिठा आहिनि, पर ख़ासि करे सिंध अंदरि हक़ ऐं सच जे लाइ आवाज़ जेके उथनि था उहे आवाज़ ख़ामोश कराइण वारो जेको सिलसिलो आहे उहो बि कंहिंखां ॻुझो न आहे, उहो केतिरे वक़्त खां जारी आहे। ऐं हीअ जेको हाणे सिलसिलो साम्हूं आयो आहे असां ॾिठोसीं त मज़मतूं, आसरा, वाइदा, ख़ातिरियूं असांखे हिन भेरे बि नज़र अचनि पियूं, पर छा मज़मतुनि नोटिसिस खां सवाइ, जांच कमेटियुनि खां सवाइ छा हक़ी जेके कातिल आहिनि उहे पकड़िजी सघंदा, उहे कानून जी पकड़ में ईंदा, छा इंसाफ़ थी सघंदो नसरुल्लाह गडाणी जे रत सां? अॼु ज़रूरु असां हिन ते डिस्कस कंदासीं, छाकाणि त शहीद जान मोहम्मद महर जो केस अवां सभिनी खे यादि बि हूंदो, असांजे दिलनि ते उहो तॾो विछायल आहे ऐं अॼु 9 महीना मुकमल थी चुका आहिनि। शहीद जान मोहम्मद महर जो जेको केस आहे उहो अञा ताईं अणपूरो आहे। उन जा जेके कातिल आहिनि आज़ादु घुमनि पिया। केतिरा ई वाइदा, ख़ातिरियूं, आसरा सॼी सिंध में बदस्तूर एहतजाज जारी आहे, पर उहो मामिलो अञा ताईं पेंडिंग आहे। अॼु उनखां सवाइ असीं ॾिसूं था त मुल्क अंदरि पॉलिटिकल फ्रंट ते, जुडिशल फ्रंट ते ऐं उनखां सवाइ नाज़रीन मुआशी फ्रंट ते केतिरियूं ई डेवलपमेंट्स असांखे नज़र अचनि पियूं, कॉन्फ्लिक्ट्स बि नज़र अचनि पिया। उहे ॾींहों ॾींहुं उन्हनि कॉन्फ्लिक्ट्स में, उन्हनि इख़्तिलाफ़नि में वाध थींदे नज़र अचे पई। KP खां जेकॾहिं असां ॾिसूं सूरत हाल त उते हिकिड़ी नई रिवायत नज़र अचे पई। अॼु वफ़ाक़ खां अॻु KP नए माली साल जी बजट पेश करे छॾी आहे ऐं उन हवाले सां इहो ॼाणायो पियो वञे त जेका लफ़्ज़ी जंग जेका नज़र आई असांखे वफ़ाक़ ऐं KP जे विच में, उहा उन में तमामु घणी वाध थी चुकी आहे ऐं उहो गर्मी पद किथे वञी बीहंदो, किथे वञी रुकिजंदो, हिन जो नतीजो कहिड़ो निकिरंदो, उन ते पाण जी ॻाल्हि कंदासीं। हिकु पासे जेकर हुननि बजट पेश कयो आहे त ॿिए पासे SIFC जो जेको इजलास सुभाणे थिए पियो, समूरा जेके ॿियनि सूबनि जा वॾा वज़ीर आहिनि उन्हनि खे इनवाइट कयो वियो आहे, पर नज़रअंदाज़ कयो वियो आहे KP जे वॾे वज़ीर खे। हीउ मुहिब मामिलो आहे। उनखां अॻु राति पेट में गुज़िरियल कार्रवाई थी PTI जी सेक्रेटेरिएट ते, जंहिंखां पोइ अॼु सेनेट जे इजलास अंदरि सां हुन जा पड़ाड़ा ॿुधासीं। सख़्तु एहतजाज कयो वियो, PTI अदालत में वञण जो ऐलान बि कयो आहे। उहो इल्ज़ाम हणनि पिया हुकूमत ते त जेकॾहिं सियासी तौर ते हुकूमत असां सां मुक़ाबिलो न पई करे सघे त पोइ इन क़िस्म जा हरबा इस्तेमालु थियनि पिया। उन समेत नाज़रीन अॼु चीफ जस्टिस लाहौर हाई कोर्ट जो इहो चवणु आहे त असीं कंहिंसां बि वेड़ नथा चाहियूं, पर जेकॾहिं अदलिया जो को एतिराम न कंदो त पोइ कंहिं क़िस्म जी उमेद असांखां बि न रखी वञे। त हर पासे हर फ्रंट ते तकरार असांखे नज़र अचनि पिया। मुआशी इस्तेहकाम वारो चैलेंज आहे। अवां सभिनी खे ख़बर आहे त IMF नए कर्ज़ प्रोग्राम लाइ नई शर्तनि ते अमल जो मुतालबो रखियो आहे। हुकूमत जो असुलु इम्तिहान शुरू थी चुको आहे। कहिड़े रीति मामला अॻियां वधंदा
उन ते गुफ्तगू कंदासीं। जेको पैनल जो कि प्रोग्राम में गुफ्तगू लाइ मूंसां गॾु मौजूद आहिनि जो तारुफ़ सां कराईंदसि। मूंखे कराची स्टूडियो में जॉइन कियो आहे सीनियर सहाफ़ी ऐं तर्जुमा निगार ख़ुर्शीद अब्बासी साहब मूंसां गॾु हिते मौजूद आहिनि। उनखां सवाइ नाज़रीन पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MNA आहिनि मिर्ज़ा इख्तियार बेग साहब मूंसां गॾु फ़ोन लाइन ज़रिए प्रोग्राम जो हिसो आहिनि। नुसरत वाहिद साहिबा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी सीनियर अॻवान आहिनि मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में शरीक आहिनि। ऐं सोरठ थेबो साहिबा मुस्लिम लीग नून सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि। कुझु देरि खां पोइ उहे बि प्रोग्राम में मूंखे जॉइन कंदियूं। ऐं सभिनी खे भलीकार अवां सभिनी जी महिरबानी ऐं गुफ्तगू में हिसो वरितो। ऐं भाई साहब वहाँ इजाज़त खां नुसरत साहिबा की इजाज़त खां बेग साहब आपसे आगाज़ करती हूँ गुफ्तगू का। कुछ मामलात मैंने सामने रखे। एक इम्तिहान अब हुकूमत का शुरू हो चुका है क्योंकि नए कर्ज प्रोग्राम को मशरूत किया गया है IMF की जानिब से पार्लियामेंट की मंजूरी से। तो कैसे देखते हैं कैसे हुकूमत इस चैलेंज को तय करेगी, इस हदफ को हासिल करेगी, क्योंकि इस वक्त हम देख रहे हैं कि सूरत हाल जो तकरार हमें जो इख्तिलाफ हमें नज़र आए वो बढ़ते हुए नज़र आ रहे हैं। कैसे फिर इस चैलेंज को हुकूमत हासिल कर पाएगी? बिल्कुल सही कहा कि IMF ने न सिर्फ ये कहा है कि हम पार्लियामान में मंजूरी करेंगे बल्कि उनका उससे पहले मुतालबा यह है कि बजट में वो तमाम चीज वो तमाम तजावीज जो डिस्कस हो रही हैं, जो ड्यूटियां बढ़ाई जा रही हैं, जो और इकदाम रिफॉर्म्स के लिए जा रहे हैं, वो सब चीजें बजट में होंगी। इसको फाइनेंस बिल कहते हैं। और फाइनेंस बिल जो है वो जब पार्लियामेंट से कौमी असम्बली से एक्सेप्ट होगा, अप्रूव होगा, तो फिर हम जाके अपने प्रोग्राम के नेक्स्ट मरहले के लिए बात करेंगे। हम उसको समझेंगे कि वो तमाम हमारे प्रपोजल जो हैं, तजावीज जो हैं वो आपने मान ली। लेकिन जुबानी वर्बली उन्होंने कहा है कि नथिंग इज एक्सेप्टेबल। तो ये एक बड़ी सख्त कंडीशन है कि आप जो भी चीजें उनके साथ नेगोशिएट हो रही हैं उन्हें बजट में लाना है और बजट में फाइनेंस बिल की हैसियत से पार्लियामान से उसको अप्रूव कराना है। अब उनकी बहुत सख्त शराइत भी हैं क्योंकि ये बड़ा प्रोग्राम है, 6 से 8 अरब डॉलर का, 4 साल तक का भी हो सकता है, ये 3 से 4 साल। तो उनकी शराइत में एक तो वो 18% GST पेट्रोल मसनूआत पे लगा रहे हैं कि जितनी भी इम्पोर्ट्स होती हैं उस पे 18% आप GST टैक्स नाफिज करें। फिर इन्होंने उनको कहा है कि जी आपका जो करंट अकाउंट खसारा, आप खुश हो रहे हैं, बार बार उस पर बयान दे रहे हैं कि वो सरप्लस हो गया है। 1 महीने या 2 महीने सरप्लस होने से कुछ नहीं है। हमें आर्टिफिशियली कॉस्मेटिक तरीके से आप ना दिखाएं करंट अकाउंट को, बल्कि हमें लॉन्ग टर्म करंट अकाउंट न सिर्फ कम करना है बल्कि ऐसी चीजें हम एक्सेप्ट नहीं करेंगे जो बैनुल अक़वामी कवानीन के खिलाफ है। मिसाल के तौर पर आप बैन कर देते हैं इम्पोर्ट के ऊपर, LCs नहीं खोलते, ये हमें कबूल नहीं है, आप बैन नहीं कर सकते। आपने इंटरनेशनल जो एग्रीमेंट साइन किए हैं उसमें आप दुनिया की हर चीज जो है कोने में एक्सपोर्ट कर सकते हैं और हर कोने से आप इंपोर्ट कर सकते हैं। लिहाजा वो भी अब हम नहीं कर सकते। जैसे बीच में लग्जरीज गाड़ियों के ऊपर पाबंदी लगा दी थी और बहुत सारी चीजें, खाने पीने की अशिया पे हुकूमत ने पाबंदी लगा दी थी, LCs नहीं खोल रहे थे, अब नहीं कर सकेंगे, वो भी उन्होंने इसमें कह दिया। फिर उन्होंने कहा कि प्राइवेटाइजेशन वो भी पार्लियामेंट से आप अप्रूव कराएं कि PIA के साथ खत्म कहानी नहीं होती। ये रेलवे है, ये स्टील मिल है और डिस्कोज है, इनके लिए कहा। फिर सबसे अहम चीज जो उनकी है नाजिया, वो उन्होंने 3 सेक्टर को कहा है कि आपको बड़ा पुअर रिस्पॉन्स हो रहा है। 17,000 लोगों ने सिर्फ रजिस्ट्री कराई है ताजिर दोस्त स्कीम जो बनाई थी उन्होंने। वो ये कहते हैं कि रिटेल सेक्टर, रियल एस्टेट सेक्टर और एग्रीकल्चर सेक्टर जो कई दहाइयों से आपने टैक्स नेट में नहीं लिया हुआ है, तोड़ा हुआ है, उसको आपने टैक्स नेट में लेना है। इन तीनों सेक्टर्स के ऊपर टैक्स लगाना है। एग्रीकल्चर का GDP में 20% हिस्सा है, लेकिन टैक्स 1% बमुश्किल वो देते हैं। हमें कम से कम 20% उनका कंट्रीब्यूशन चाहिए GDP में। फिर टैक्स टू GDP रेशियो हमारा 9% है, 8 हो जाता है, 9 हो जाता है। वो कहते हैं हमारे खत्ते में श्रीलंका जैसे मुल्क का 15% है, हमें आपका 18% तक चाहिए। मार्कअप रेट वो हमें कम नहीं करने दे रहे। वो कहते हैं अफरात ज़र जब कम होगा
तो मार्कअप रेट हम आपको कम करने देंगे, जिसकी वजह से न सरमायाकारी आ रही है, न सनतें चल रही हैं, सनतों की कम्पिटिटिवनेस जो है वो खत्म हो गई है, रोड हो गई है। लेकिन बेग साहब, ये सारी बातें अपनी जगह, जो आपने कहा कि बड़ा एक टफ टाइम है और बड़ी सख्त किस्म की कड़ी शराइत हैं, लेकिन ये जो मुतालबा किया गया है पार्लियामेंट से अप्रूवल का, तो अब अभी जो हम मौजूदा सूरत हाल देख रहे हैं, इसमें ये कितना चैलेंजिंग होगा, इसके लिए हुकूमत का होमवर्क क्या है? लेकिन हम तो हुकूमत के कोलिजन पार्टनर हैं और हमने सपोर्ट कर रहे हैं, मशावरत भी कर रहे हैं उनके साथ। हम चाहते हैं कि माशी बहाली जल्द से जल्द हो और इकोनॉमी ट्रैक पर आए। आईएमएफ प्रोग्राम हमें पता है जरूरी है, लिहाजा हम सपोर्ट करते हैं, क्योंकि हमारे कमिंग साल में जो नया माली साल आ रहा है उसमें $9 बिलियन का शॉर्टफॉल है एक्सटर्नल अदायगियों में, बैरूनी कर्जों की अदायगियों में, और वो आईएमएफ से हमें मिल रहा है। अगर आप नहीं करेंगे तो ये बड़ी संगीन सूरत हो जाएगी। फिर आईएमएफ ने एक चीज और कही, रिजर्व बढ़ाएं, और वो रिजर्व रातों रात नहीं बढ़ते, आपके एक्सपोर्ट से बढ़ते हैं, आपके एफडीआई से बढ़ते हैं, आपके रेमिटेंसेस से बढ़ते हैं। उन तीनों से ये रिजर्व है कि $9 बिलियन तक स्टेट बैंक के पहुंचे और $5 बिलियन तक कमर्शियल बैंकों के, टोटल $14 बिलियन है, जो वो कहते हैं कि काबिल सेटिस्फाई लेवल नहीं है। तो अब हम तो सपोर्ट करेंगे, लेकिन हाउस का जो सेंटिमेंट है वो आपने देखे, वो हाउस पीटीआई वगैरह सीरियस नहीं है, वो एजुटेशन की सियासत कर रहे हैं, वो नारेबाजी की सियासत कर रहे हैं, वो हाउस को चलने नहीं दे रहे। प्रेसिडेंट की जो ज्वाइंट सेशन को खिताब था वो भी उन्होंने डिस्टर्ब किया। अब ये देख रहे हैं कि इसको किस तरह से हम अवाम पे भी बोझ ना पड़े। हम ये भी नहीं चाहते, गुर्बत पहले ही 30% तक पहुंच गई थी, अब कुछ कम हुई है, अभी भी 20-21% अफरात ज़ाहिर इन्फ्लेशन। हम ये भी नहीं चाहते कि अवाम जो है वो ऑलरेडी पिसे हुए महंगाई की चक्की में। तो ये बड़ी सख्त चीजें हैं, लेकिन आपने अगर आईएमएफ के प्रोग्राम को अप्रूव कराना है तो बजट में आपने तमाम जो तजावीज हैं उनको अप्रूव करवाना होगा फाइनेंस बिल की हैसियत से पार्लियामान में, और वो एक टास्क होगा। मैं भी पार्लियामान का एक हिस्सा हूँ, इंशाल्लाह हम सब कोशिश जरूर करेंगे मुल्क के मफाद के लिए, पाकिस्तान में इससे काम हो। पॉलिटिकल स्टेबिलिटी हमारी तरफ से डायलॉग की भी उनको जो ऑफर आई हुई है, ग्रैंड डायलॉग की भी बात कर रहे हैं। बिलावल साहब ने हाउस के फ्लोर पे बोला है कि जी ये पार्लियामान के अलावा आपको आपके मुतालबा क्या ही नहीं पूरे होंगे, ये मसाइल हल नहीं होंगे, पार्लियामेंट में आना पड़ेगा आपको। तो हम उन्हें भी दावत दे रहे हैं। अब अगर जो मुल्क से सिंसियर है वो इस बात को जहन में बिठा ले कि ये 1-1.5 महीना है जिसमें अगर खुदा ना खास्ता हम फाइनेंस बिल में वो सब चीजें प्रूव नहीं करा सके जो आईएमएफ की कंडीशंस हैं, और आईएमएफ चला गया बगैर एक्सेप्ट करे, तो वो एक बड़ा नेगेटिव मैसेज होगा डोनर्स एजेंसीज के साथ, वर्ल्ड बैंक, आईएफसी, एशिया। ठीक बेग साहब, मेरे साथ नुसरत भाई साहब भी हैं, बासी साहब भी हैं, सूरज साहब अभी कुछ देर में आ जाएंगी। नुसरत साहब, मेरी आवाज़ आप तक पहुंच रही है, मुझे सुन रही हैं आप? जी जी, आपकी आवाज़ पहुंची, लेकिन बेग साहब की आवाज़ आप तक नहीं पहुंची? बेग साहब की आवाज़ आप तक नहीं पहुंची? नहीं, वो भी बहुत ज्यादा शोर मचाती हुई आवाज़ थी, बिल्कुल समझ नहीं आ रहा। अच्छा, हम कोशिश करते हैं कि ये फिक्स हो ताकि आप समझ सकें। बेग साहब का ये कहना है कि अगर मुल्क से सिंसियरिटी होगी तो आईएमएफ का प्रोग्राम नागुज़ीर है इस वक्त मुल्क की तरक्की और खुशहाली के लिए, आगे बढ़ने के लिए, और इस बात का इदराक सबको है। लेकिन अगर मुल्क से सिंसियरिटी होगी तो फिर पार्लियामेंट के अंदर ही ये सारे मसाइल हल होंगे, और फिर जो मुतालबा रिसेंट सामने आया आईएमएफ का कि पार्लियामेंट से अप्रूवल के बाद ही नए कर्ज प्रोग्राम के हवाले से आगे बढ़ा जाएगा, तो उसके हवाले से वो एक्सपेक्ट कर रहे हैं कि पाकिस्तान तहरीक इंसाफ मुल्क से सिंसियरिटी का सबूत देते हुए इन मामला पर आगे बढ़ेगी। क्या कहेंगी आप? बहुत शुक्रिया नाज़िया अपने प्रोग्राम में इनवाइट करने का। लुक हू इज टॉकिंग, वो अल्लाह के जो 99 नाम है उसके नीचे खड़े होकर वोट ले रहे हैं। जो 65,000 वोट से जीता हुआ है उसको हरा के वो वहाँ पे बैठे हुए हैं और वोट ले रहे हैं अल्लाह के नाम का, और फिर उसके बाद वो कहते हैं कि वो पाकिस्तान के साथ सिंसियर हैं और पाकिस्तान के लिए कुछ करना चाहते हैं।
आपको मैं बताऊं पिछले 2 सालों में जो इंटर बैंक है, बाहर की बात नहीं करी मैं, IMF से तो जो पहले कर्जा लिया इन लोगों ने वो सारा का सारा नून लीग ने स्पेशली अपने MNS को 1-1 अरब रुपया जाने से पहले बांट दिया। फिर उसके बाद जितने ब्यूरोक्रेट्स थे उनको दिए गए बड़ी बड़ी गाड़ियों के लिए। फिर इसके बाद जो इंटर बैंक है पिछले 2 सालों में 80 अरब रुपया कर्जा लिया गया। मैं बाहर के कर्जे की बात ही नहीं कर रही, सिर्फ इंटर बैंक से जो कर्जा लिया गया डेली बेसिस पे चलाने के लिए इन लोगों के पास पैसे नहीं है। और ये शाह फर्जियां इनकी खत्म नहीं होती। कोई इस तरह की चीज जो आप प्राइम मिनिस्टर हाउस अगर हमारे इमरान खान साहब के जमाने में गई हैं तो आपको पता होगा कि वहाँ ज्यादा से ज्यादा एक पानी की बोतल या 1 कप चाय और 2 बिस्किट मिलते थे या सूप मिल जाता था छोटा सा बाउल, उसके अलावा कुछ नहीं होता था। यहाँ तो लेविश किस्म की जो साथियों को चीजें दी जाती हैं खाने पीने की, और इस तरह से वो फरमाते हैं 4 साल बाद आज हमारा पेट भरा है। तो जब इस किस्म की लेविश चीजें होंगी, जब आपको एहसास ही नहीं है, वो जो तक इज्जत ना हो जाए, तो उनके लिए नया हेलीकॉप्टर आए, उनकी गाड़ियों के लिए 2.5 करोड़ 3 करोड़ की वो टायर्स आ रहे हों गाड़ियों के, तो इस तरह तो बात नहीं चलेगी। गरीब आदमी की, आप किसान की आप खरीद ही नहीं रहे हैं उसकी फसल। अगर कोई उसको कह रहा है कि मैं खरीद लूंगा तो वहां पे उसको NOC चाहिए। तो ये पाकिस्तान के साथ खेल रहे हैं, एक्चुअली पाकिस्तान के साथ खेल रहे हैं। पाकिस्तान को कमजोर से कमजोर करने की कोशिश की जा रही है। उस पर ये जी नुसरत साहिबा आपको आवाज़ आ रही है? नाज़रीन, नुसरत वाहिद साहिबा सां राब्तो मुनक़ति थियो, कोशिशि कयूं था ॿिए राब्तो करण जी। मौक़िफ़ अवां हुननि जो ॿुधो त ही जेके सिंसियरिटी जी ॻाल्हि कनि था, असांखे मशवरा ॾियनि था सिंसियरिटी जा, पाण केतिरा सिंसियर आहिनि उन्हनि जी पॉलिसीज़ मां उनजो अंदाज़ो लॻाए सघिजे थो। भाई साहिबु मौक़िफ़ मां ॿुधो ॿिन्ही जो, सर्द जंग जेका मुसलसल असीं ॾिसूं पिया, लफ़्ज़नि जी जेका जंग आहे हलंदड़ आहे, नतीजो छा निकिरंदे ॾिसूं पिया? सो पहिरीं ॻाल्हि त आहे त IMF खे पाण खे फ़िक्र आहे त असां लोग कर्ज़ु ॾियूं था इस्तेमालु सुठी तरह थिए, इन करे जो हिदायतूं जारी थियनि थियूं हमेशह त बाबा हीअ इन जी क़ीमत वधायो, फलाण कयो, पंहिंजो जेको तव्हांजो ख़ासि तौर ते जेको टैक्स सिस्टम आहे उहो पंहिंजो बहितरीनु कयो त जीअं तव्हांखे रिकवरी थी सघे। हाणे IMF जेका कर्ज़ु ॾिए थी उहा एॾी मुहतात आहे पंहिंजे कर्ज़ु ॾियण जी ॻाल्हि ते। हाणे जेके कर्ज़ु वठनि था त मां सम्झां हुनखे वधीक मुहतात रहणु खपे। तो हाणे उन जे एवज़ जे ॾिसो था त असां वटि हमेशह इहे वॾी बदकिस्मती आहे एडागिज़म ते कमु हले पियो। आरज़ी तौर ते आरज़ी सहारा मईशत खे ॾियनि था, वरी ज़रा झटको अचे थो त वरी असां साॻी जॻह ते बीठा आहियूं। तंहिं करे हाणे हीअ त ज़ाहिर तहरीक इंसाफ़ जी पंहिंजो मौक़ुफ़ आहे ऐं जेके मौजूदा इत्तेहादी हुकूमत आहे हुनजो पंहिंजो मौक़ुफ़ आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त असां हमेशह इहा ॻाल्हि कंदा त माण्हुनि जो जेको लिविंग स्टैंडर्ड आहे या गुरबत जे अंदाज़ स्पीड सां वधे थी, उनखे रोकियो वेंदो। ऐं जेके इदारा जेके तव्हांजा बाक़ी जेके बचा खुचा इदारा आहिनि उनखे तव्हां कीअं हलाईंदो? PIA तव्हांजे साम्हूं आहे, स्टील मिल बंदि थी वई ऐं माण्हुनि खे शिकायतूं, मुल्क में सिहत खां शिकायतूं, तालीम खां शिकायतूं आहिनि। त ॻाल्हि आहे त तव्हां माण्हुनि जी जेका ज़िंदगी आहे उनखे बहितर बणाइण लाइ तव्हांखे कमु करिणो पवंदो। प्लस वरी जेको तव्हां लोन वठो था उनजो इस्तेमालु जेको आहे बहितर अंदाज़ सां वरी तव्हांखे वापसि बि करिणो आहे। इहे सभु शयूं आहिनि। त मां सम्झां थो त जेको हिन वक़्तु जेके मामलात आहिनि उन में गवर्नमेंट त कोशिशि करे पई, नज़र अचे पियो पंहिंजे साम्हूं। ॻाल्हि इहा आहे त जेके इदारा आहिनि जंहिंजूं ज़िमेदारियूं आहिनि इन्हनि मामलनि खे हलाइण, गवर्नमेंट जी त पॉलिसी हूंदी आहे, हिकिड़ो फ़ैसिलो कंदी आहे, इम्प्लीमेंट करण वारा इदारा हूंदा आहिनि। पर जे इदारनि में ई गड़बड़ आहे ऐं उते ई कमु कोन थो हले, उते ई का नुक़सानु थो पए, त पोइ अंजाम छा थींदो? पर भाई साहब अवां पाण ॾिसो त हुकूमत ज़ाहिर आहे हुकूमत मथां वॾी ज़िम्मेवारी हुजे थी ऐं हुकूमत ना सभु नज़रूं बि हुजनि थियूं। हाणे अहिड़ो वक़्तु जेको सेंसिटिव बि आहे ऐं हुकूमत ॼाणाए बि पई त मुसलसल X जो इस्तेमालु कंदे अहिड़ा ट्वीट्स कया पिया वञनि ऑफिशियल अकाउंट्स तां, जेके SIFC अॼु ॼाणाए वियो त रेड लाइन आहे असांजी ऐं उन ते जेकॾहिं को मामिलो थींदो त असीं कॉम्प्रोमाइज़ न कंदासीं। IMF खे बि ख़त लिखिया विया, SIFC जे हाल सां हिकिड़ी कैंपेन हलंदड़ आहे। पर असीं ॾिसूं था त हुकूमत खे वरी बि इनिशिएट करणु हुकूमत जी ज़िम्मेवारी हुजे थी। पर हाणे जेको इजलास थिए पियो सुभाणे, उन में KPA जे वॾे वज़ीर खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे, जिते PTI एहतजाज बि करे पई ऐं ॼाणाए पई त सूबाईअ तरफ़ हुकूमत पाण धिके पई वफ़ाक़ असांखे, त पोइ असां ते मथां इल्ज़ाम छो? सो पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तहरीक इंसाफ़ जी पॉलिसी बि का तब्दीली न आई आहे। जेका मज़ामती पॉलिसी आहे हुननि जी उहा जारी आहे पहिरीं खां वठी। हाणे जिथे मौक़ो मिले थो उते मज़ामत कनि था ऐं मुखालिफ़ कनि था। ऐं हिज़्ब इख़्तिलाफ़ जो किरदारु अदा करणु अलॻि शइ आहे ऐं
मुखालत करणु खामख़ा मुखालत करणु अलॻि शइ आहे। मुल्की मामलात उनखे हलाइणु खपनि। हाणे जीअं केपी जी ॻाल्हि था कयूं उते जेको उनजो वज़ीर आला आहे उहो उन जेको लबो लहजो जेको रवैयो आहे उहो इंतिहाई ख़राबु आहे ऐं उनखे मज़ामती जो हिकिड़ो आहे त हर शइ जी मुखालत करणु ऐं हर शइ ते जेको आहे सो बजट बि पहिरियां वफ़ाक़ खां पेश थियो आहे ॾिसो न हर लिहाज़ सां उन में इहा शइ अचे पई। तंहिंजे करे तहरीक इंसाफ़ जॾहिं इक़्तिदार में रही आहे पर हाणे हुनखे हिज़्ब इख़्तियार में उहो किरदारदार करणु खपे, हुनखे ताउन करणु खपे ऐं जेके मजमूई तौर जेके मुल्की हालतूं आहिनि त हुकूमत उन ते हले पई त जेको आहे सो असल में ॻाल्हि इहा आहे त तहरीक इंसाफ़ जो त पंहिंजो जेके रवैया जे पहिरें ॾींहं खां वठी आहिनि अञा त हुन में को तब्दीली कान आई आहे। जिते हुनखे मौक़ो मिलियो आहे हुन उते मज़ामत कई आहे ऐं मज़ामत ॾाढी ख़तरनाक कई आहे जंहिंसां मुल्की सूरत हाल ते मुल्की मामलनि ते मुआशी मामलनि ते असरअंदोज़ थियूं ॾाढियूं। तंहिं करे इहा पंहिंजी जॻह ते लेकिन असल में ॻाल्हि आहे त असां जेके मौजूदा जेके स्टेरिंग ते वेठा आहिनि हुकुमरानी कनि था असुल ॻाल्हि आहे उन्हनि जो त उहे कीअं पिया मामलात हलाइनि, उनखे कीअं हलाइणु खपे। जेके कर्ज़ु वठनि था उनखे कीअं हलाइणो आहे, तव्हांजो टैक्स निज़ाम जेको ख़ासि तौर ते उहो कीअं बहितर थींदो ऐं जेका गड़बड़ त वॾी उते थी थिए ऐं जिथे ॾिसो त उहे करप्शन जा एतिरा था मिलनि त इहे मामला आख़िर कीअं थींदा। तंहिं करे तहरीक इंसाफ़ जी त ज़ाहिर आहे किरदारु वाज़े तौरु नज़र अचे पियो, हिकिड़ो मुखालफ़ाना आहे शुरू खां आहे। ॻाल्हि आहे जंहिंजी ज़िमेदारी आहे उहे छा पिया कनि त हाणे इन करे मां सम्झां थो त आम माण्हू जेको आहे उहो ज़ाहिर आहे की जमहूरी मुल्क हुकूमत आहे मुल्क में पोइ बि हुनजे इंतज़ार में आहे त थी सघे थो मिसाल जीअं पेट्रोल जी क़ीमतूं हाणे सस्तियूं थियूं या इहो चयो त भई जेको आहे सो चांवर या अनाज दालियूं ॿियूं शयूं गिहु आयल वग़ैरह जेको आहे इहो बकौल हुकूमत जे पहिरें माज़ी जे मुक़ाबले में सस्तो थियो आहे। ॻाल्हि आहे त इहे शयूं माण्हुनि ताईं कीअं पहुचनि, माण्हुनि ताईं पहुचनि त माण्हू जेको आहे हिते ख़ुशी इज़हार कनि न। त हाणे इहा ई ॻाल्हि आहे त गवर्नमेंट खे जेको आहे सो पंहिंजनि फ़ैसिलनि ते हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे तव्हां पेट्रोल सस्तो कयो, छा किराया सस्ता थिया न थिया। ॻाल्हि आहे त जॾहिं बि तव्हां पेट्रोल महांगो था कयो त किराया फ़ौरन ॿिए ॾींहं ते वधी था वञनि, हिकु ॾींहुं रिआयत कोन थी थिए ऐं वरी जॾहिं तव्हां घटि था कयो त उनखे पुछण वारो केरु कोन्हे। हाणे इहे जेके मामला आहिनि इनखे गवर्नमेंट खे ख़ुदि जेको आहे सो इन तरफ़ था ॾियणु खपे त भई तव्हां जेके फ़ैसिला कयो था इन ते इम्प्लीमेंट थिए थो न पियो थिए, उहे कहिड़ियूं रुकावटूं आहिनि जंहिंजे करे जेको आहे सो आम माण्हू खे फ़ाइदो कोन थो पहुचे ऐं जेके तव्हां कर्ज़ु वठो था उनजो सही इस्तेमालु कोन पियो थिए। इहे शिकायतूं या इल्ज़ाम त लॻनि पिया। गॾोगॾु सीड़पकारी जेका अचे थी उहा सफ़ारती मास ते कामयाबी ज़रूरु आहे पर उनजो इस्तेमालु कीअं थींदो ऐं उन सां गॾोगॾु उहो ट्रस्ट कीअं बरक़रार रहंदो, हीअ बि तमामु घणो अहम आहे नाज़रीन त सीड़पकारनि जो ट्रस्ट बरक़रार कीअं रहंदो। बेग साहब आप मेरे साथ मौजूद हैं, मेरी आवाज़ आप तक पहुँच रही है? जी बेग साहब आपने नुसरत साहिबा को भी सुना, अब्बास साहब को भी सुना, आप क्या कहेंगे क्योंकि आपने भी कहा कि बड़ा टफ टाइम है और ये सारे मामला हमारे सामने हैं। आज हमने देखा कि केपी के अंदर जो बजट पेश गई वो वफाकी हुकूमत से पहले और ये इससे पहले हमने नहीं देखा कभी, नई एक रिवायत हमें नजर आई, इसको कैसे देखते हैं आप? मुख्तलिफ शक्लें हैं, ये प्रैक्टिस ही यही होती है कि पहले मेन कौमी बजट आता है, उसके 1 या 2 दिन के बाद सूबे करते हैं और मेन बजट में जो कुछ ऐसी पॉलिसीज होती हैं जो उनको अपनाना होती हैं, मिसाल के तौर पे मिनिमम वेजेस हैं, कम से कम उजरतें हैं, ये वो उस बजट का हिस्सा बनाते हैं। मैंने पूरी जिंदगी पर बजट में यही कमेंट देते हैं। तो मरकजी कौमी बजट जो है वो पहले आता है, उसके बाद 2-3 दिन के बाद सूबाई बजट आते हैं। ये पहली बार मैं देख रहा हूँ कि सूबाई बजट पहले आ गया है और उसमें फिर उन्होंने जुमले क्या लिखे, मिसाल के तौर पे 82 अरब रुपए वफाकी हुकूमत से मुतवक्के हैं, क्योंकि ऐलान तो हुआ नहीं है वहां पे, अभी इनके पास फिगर तो एग्जैक्ट है नहीं। आज जो टीवी में फ्लाइट चल रही थी उसमें वो कह रहे थे इतने पैसे मरकज से हमें मिलने मुतवक्के हैं, तो ये कभी नहीं हुआ। तो बेग साहब इसके कोई असरात देख रहे हैं आप, क्योंकि IMF की मशावरत से ये बजट तैयार हो रहा है और सारे मामला जिससे आगे बढ़ेंगे वो IMF की मशावरत से होंगे, तो ये जो मामला हुआ है आज की ये डेवलपमेंट है, इसके क्या नतायज, इसके क्या असरात आप देख रहे हैं? देखिए, अगर IMF के कहने पे पेट्रोल मसनूआत के ऊपर 18% सेल टैक्स लगता है या पेट्रोलियम डेवलपमेंट लीवर बढ़ता है या PSDP के प्रोजेक्ट कट होते हैं
जी बेनजीर इनकम सपोर्ट प्रोग्राम कट होता है, या सूबों के लिए जो अपना डेवलपमेंट प्रोजेक्ट्स हैं उनमें कुछ पे हमें लास्ट मिनट पे कट लगाना पड़ता है। तो आप ये सब डिस्कस हो गए, बजट तो आपको जो अनाउंस हो गया, फिर क्या आप मिनी बजट निकालेंगे, क्या रिवाइज बजट निकालेंगे? ये नहीं होता, ये नहीं होता। तो मैं ये महाधाराई की बातें हैं, और इसमें मुझे बतलाएं फायदा क्या है। अगर आप उस ट्रेडिशन को मेंटेन करते जो पूरे हर साल वो चलती आई दहाइयों से, तो उसमें मेन बजट के फीचर्स जहाँ आपने इनकॉप करने हो सूबाई बजटों में वो इनकॉप करते। अगर कोई तब्दीली कट छाट करनी पड़ती है आमद के कहने पे कौमी बजट में, तो उसका जो भी असर आता है सूबाई वो बाद में किया जा सकता है और इन्हें करना होगा। लेकिन अब बजट ऐलान कर देने के बाद ये कैसे करेंगे? मैं माशरत के स्टूडेंट हूँ, मुझे नहीं समझ में आ रहा है कि ये आप कैसे कर सकेंगे। ठीक, आपको लग रहा है कि इस पर अमल करना बड़ा मुश्किल होगा। बेग साहब इसका भी जवाब दें, फिर नुसरत साहिबा से जवाब लेते हैं इसका कि एक तरह आपने कहा कि महज महाज़राई को बढ़ाने की कोशिशें हैं, अगर फेडरेशन के साथ चलते जैसे रिवायत जो हमारी रही है तो बड़ा अच्छा होता है इस वक्त में। लेकिन साथ साथ हम देख रहे हैं कि SIFC का एक बहुत अहम इजलास है इन दिनों में, और इस इजलास में बाकी जो दीगर वज़राए आला हैं उनको मदऊ किया गया, लेकिन नज़रअंदाज किया गया KP के हम देख रहे हैं कि चीफ मिनिस्टर साहब को। तो फिर इस कोशिश को क्या नाम दें, इस प्रैक्टिस को क्या कहेंगे आप? ये भी महाज़राई है। मुझ में इतनी जरूरत होनी चाहिए कि मैं ब्लैक को ब्लैक कहूँ और व्हाइट को व्हाइट कहूँ, ये भी महाज़राई है। और ये सब चीजें कन्फ्रंटेशन की पॉलिसीज मुल्क को अनारकी की तरफ लेके जा रही है, इंतशार की तरफ लेके जा रही है, पॉलिटिकल इनस्टेबिलिटी की तरफ लेके जा रही है, और जो हम अफोर्ड नहीं कर सकते। तो मेरी फिर रिक्वेस्ट है तमाम सूबों से कि मरकज बाप होता है, मरकज का जो एक्सपेडिशन है उसको फॉलो रखें खुदा के वास्ते से, और आप बजट को खिलौना ना बनाए महाज़राई में इस्तेमाल करने के, फुटबॉल की तरह आप खेल रहे हैं। बजट एक बहुत ही इम्पोर्टेंट फाइनेंस बिल है जो मुल्क की आइंदा 1 साल मुल्क को चलाएगा, और उसमें हम गलती अफोर्ड नहीं कर सकते। और मिनी बजट जब भी लाए उसके डिजास्टर नताइज होते हैं। मिनी बजट कहीं पे वेलकम नहीं किया जाता, सरमायाकार भी उसको बड़ी बुरी निगाह से देखता है, क्योंकि पॉलिसियों का तसलसल उसमें नहीं होता। तो ये सब चीजें जो नजर आ रही हैं ये महाज़राई की पॉलिसियां हैं। हमने हर जगह उनको अकोमोडेट किया है, पाबंद दिलाने की बात की है। तब जाके पार्लियामान में हामिद टोगर साहब ने कहा था चले पार्लियामान को चलाते हैं। नजीब कमर साहब ने हमारी तरफ से कहा था बिल्कुल हम भी खैर मकदम कहते हैं, हाथ बढ़ाते हैं। लेकिन वो एक दिन सिर्फ वो बात रही, उसके आगे खत्म हो गया वो। तो नियतें हमें अपनी सही करें, मुल्क के सामने रखें, मुल्क के साथ ये महाज़राई की पॉलिसी उदार है, ये हम अफोर्ड नहीं कर सकते। और IMF यहाँ है, 15 दिन के बाद वो जा रहे हैं, और नाजिया उन्होंने अभी तक स्टाफ लेवल एग्रीमेंट साइन नहीं किया है। तो आपको याद है इससे पहले वाला जो एग्रीमेंट था उसमें वो स्टाफ लेवल एग्रीमेंट साइन करके लेके गए थे वाशिंगटन, और वहाँ उन्होंने बोर्ड में उसको रखा था। तो इस बार 15 दिन थे ये, और इन्होंने स्टाफ लेवल एग्रीमेंट साइन नहीं किया। ठीक, बेग साहब आप ही की बात को आगे बढ़ाऊंगी, इसका जवाब लेते हैं नुसरत साहिबा से। नुसरत साहिबा, मुल्क की कीमत पर महाज़राई को अगर हवा दी गई तो उससे बड़ा नुकसान होगा, मुल्क का ही नुकसान होगा, मुल्क के मामलात का नुकसान होगा। क्या कहेंगे आप कि हमने देखा है कि माजी में हमेशा से यहाँ पर अब्बासी साहब ने भी यही बात की कि जो वर्किंग रिलेशनशिप वफाक और सूबों के दरमियान रहा है उसमें कई मसाइल भी आते रहे हैं, लेकिन कभी इस किस्म की जो रविश है वो देखने में नहीं आई, कभी इस किस्म की मिसाल देखने को नहीं मिली कि वफाक से पहले बजट आ जाए या कोई अल्टीमेटम दिए जाएं, पूरे मुल्क की बिजली बंद करने की धमकी दी जाए। इस किस्म के मामला कभी नज़र नहीं आए। और ये जिसे कहा गया कि वो ख्वाब PTI का भी दौरे हुकूमत था, उसमें भी देखा गया कि अपोजिशन का किरदार एक तरफ नज़र आया, लेकिन जो मुल्क की मामलात थे, मुल्क की इंटरेस्ट के मामलात थे, वो हमें सबसे आगे नज़र आए, मावरा नज़र आया इन सारी चीज़ों से। लेकिन अब ये जो रविश है बड़ी ख़तरनाक है,
पीटीआई समझती है इसके क्या नतायज सामने आ सकते हैं, और ये जो रविश है इसको कैसे कहेंगी आप, क्या कहेंगी? देखिए, मैं समझती हूँ कि ये बहुत ही ज्यादा हो रहा है कि आप ये देखें कि कल हमारा मेन फैक्ट्री जो है उसको बंद कर दिया गया। आवाज नहीं आ रही थी, सीटी की आवाज आ रही है जी, सीटी की आवाज आ रही है, मुझे आवाज नहीं आ रही। नुसरत साहब आप कंटिन्यू कीजिएगा, आपकी आवाज़ आ रही है हम तक। अच्छा, जी, तो आप ये देखिए फैक्ट्री हमारा जो है उसके ऊपर हमला किया गया और उसकी काफी सारी बिल्डिंग तोड़ दी गई। वो कहते हैं हमने आपको 3 नोटिफिकेशन भेजे हैं। अब बताएं वो नोटिफिकेशन अगर किसी और आदमी के नाम से हैं तो किस तरह पीटीआई उसके ऊपर रिस्पॉन्ड करती। हमने रिस्पॉन्ड नहीं किया और बिल्डिंग तोड़ दी। आज हमारे कोर कमेटी ने बाहर टेंट पे मीटिंग की। आपने हमारे लीडर को बंद कर दिया, आपने हमारी पार्टी का नुकसान छीन दिया, आपने हमारी पार्टी के सिंबल ले लिए, हर चीज देके किसी को बैगन और किसी को जूता और किसी को काटा और किसी को पता क्या देखिए आप समझ रहे थे कि आप पीटीआई को हरा देंगे। लेकिन अवेयरनेस इतनी आ चुकी है लोगों के अंदर कि वो हर बंदे ने अपने लोकल जो भी लीडरशिप है उनको फोन कर करके पता किया कि जी कौन सा ऐसा हमें कौन सा सिंबल मिला है। तो जब वोट हुए और हमने देखा कि 80% लोगों ने वोट पीटीआई को दिया, ये तो और बात है कि फॉर्म 45 और फॉर्म 47 बन गया और उसके बाद हम लोगों को किस तरह हराया गया। तो ये चीजें बहुत ज्यादा अजीबोगरीब हैं। मुल्क को खराब करने के लिए हमारे लीडर का आप देखें नाम नहीं उनका लिया जा सकता टीवी पे, बानी चेयरमैन कहा जाता है। क्यों? क्या वो क्रिमिनल हैं? क्या वो खुदा ना खास्ता कोई उन्होंने मुल्क का नाम डुबोया है? वो तो वो इंसान है जो अपनी इनिशियल एज से जिन्होंने पाकिस्तान का झंडा लेके चले हैं और पाकिस्तान को हमेशा उन्होंने सरबुलंद किया है उनका पाकिस्तान का नाम। फिर अपने दौर हुकूमत में देख लें, आज IMF मान रही है, आज इनकी हुकूमत मान रही है कि 6.2 पे हमारी चलती हुई इकोनॉमी थी जिसको इन लोगों ने टेक ओवर किया और आज -0.23 है। ये हालात किसने पहुंचाए? हमने। ये तो इनको समझ आनी चाहिए कि किस किस्म की सिचुएशन क्रिएट कर रहे हैं पाकिस्तान के लिए। एक्चुअली ये पाकिस्तान को तबाह करना चाह रहे हैं। मिसाइल टेक्नोलॉजी पहले ही मांग चुके हैं वो लोग। फिर उसके बाद आपका रिकॉर्ड जो है वो पहले ही किसी को दिया जा चुका है। पीआईए देश के लिए 3 दफा इख्तियार दिए गए, कोई आगे उसको खरीदने के लिए तैयार नहीं है। तो पाकिस्तान तो तबाह करने का इन लोगों ने पूरा प्लान किया हुआ है। एक बजट से कुछ नहीं हो जाएगा। बजट उन्होंने अगर किया है गंडापुर ने और वो देख लीजिएगा कि उसमें से बहुत सारी ऐसी चीजें होंगी जो इनके लिए गाइडलाइन होंगी। क्योंकि यहाँ पे तो वो आपको पता ही है, वो जो सत्तार जैसे लोग होंगे या दूसरे होंगे जिनको ना अकल है ना समझ है, बस वो तो ऐसे बच्चों की तरह जिस तरह फेडरल मिनिस्टर जो है वो जाके वहाँ पे मैयत में गए हैं, वहाँ जाके अपने फोन से तस्वीरें खींचे जा रहे हैं। किस कदर एम्बैरसिंग सिचुएशन ये लोग क्रिएट करते हैं। जब भी किसी मुल्क के दौरे के पर जाते हैं इनको एहसास है कि क्या पाकिस्तान को रिप्रेजेंट कर रहे हैं, किसी और को नहीं कर रहे हैं। तो पाकिस्तान को तबाह करने के लिए इन लोगों ने पूरा प्लान किया हुआ है। अल्लाह से सिर्फ दुआ है कि अल्लाह मियां इनको नाकाम करे और पाकिस्तान किसी न किसी सूरत में आगे चले और तरक्की हो और हमारा लीडर बाहर आए, जिसको इन लोगों ने किस तरह खत्म किया है। ये मैं समझती हूँ कि इनको अंदाजा नहीं है कि पाकिस्तान के साथ कितना बुरा ये लोग कर रहे हैं। तो ये बजट नुकसान नहीं कर देगा, बल्कि नुकसान वो देगा जो कि कर चुके हैं। ठीक नुसरत साहिबा, अभय साहब मज़ा अहमद वारी जेका पॉलिसी आहे, जेके मामरान पीटीआई जो मूड इहो ई आहे त ही जारहाना जेके मामरान इहे जारी रहनि ऐं हुकूमत जे मूड जे बि तव्हांखे ॾिठो। थोरो जेकॾहिं असीं ज़िक्र कंदा हलूं, इंट्रो में बि असीं ज़िक्र कयोसीं, तमामु ज़ाहिर आहे अहम मामिलो आहे। हिन वक़्तु गुज़िरियल केतिरे ई वक़्त खां सिंध जो जेको अमन अमान आहे उहो ज़ाहिर आहे असीं ॾिसूं था त उते जेके इदारा आहिनि, हुकूमतूं आहिनि, उन्हनि खां जेके कानून खे टोड़ींदड़ जेके जवाबदार चऊं, धाड़ियल चऊं, उहे ॾाढा नज़र आया आहिनि असांखे। ऐं हीउ सिलसिलो अञा बरक़रार आहे। उन में ख़ासि करे उहे माण्हू जेके अवामी मसइला पंहिंजी ज़िंदगी जी परवाह न कंदे बि अॻियां आणनि था, उहे ज़ाहिर आहे वधीक निशाने ते आहिनि। अॼु हिकु ॿियो असांखां हिकिड़ो अहम असांजी बिरादरी जो हिकिड़ो साथी विछड़ी वियो आहे। कीअं ॾिसूं पिया समूरे मामले खे, ऐं उनखां पोइ जेको अहम सुवाल इहो ई आहे त आसरनि ऐं ख़ातिरनि मज़मतनि ताईं महदूद रहंदो या ॾिसो पिया को इंसाफ़ थींदे, को मामिलो अॻियां वधंदे? हालतूं अमन अमान जे हवाले सां इंतिहाई ख़राब थी चुकियूं आहिनि ऐं
लॻे नथो कंट्रोल कीअं थींदो, छो जो हालतूं अहिड़ियूं बणाई वियूं आहिनि या थी वियूं आहिनि, उहो त अलॻि ॻाल्हि आहे। पर ॾिसो न हाणे कचे जो हिकिड़ो मख़सूसु इलाइक़ो आहे जिथे अंदरि फसल थियनि था, अंदरि घर ठाहिया पिया आहिनि, अंदरि तक़रीबात थियनि थियूं, शादी वियांह थियनि था, फसलूं थियनि था, हर शइ थी थिए थी। त हाणे उते चंद माण्हुनि जो जेको आहे सो कब्ज़ो ऐं माण्हुनि खे बाक़ाइदा अगवा करे वरी उते तशदुद करणु, वरी उहे वीडियो वायरल करणु, वरी माण्हुनि खां उहे पैसा वठणु, वरी सिस्टम जो पूरो जेको आहे सो इन हद ताईं त इन्हनि जे धाड़नि जा कराची जे बैंकुनि में अकाउंट आहिनि। घणा माण्हू आहिनि जो हिते पेमेंट कनि था, उनखे ख़बर पई भई पेमेंट थी वई, हमरा छॾियो। त इहो सॼो जेको नेटवर्क आहे इहो मामूली त कोन्हे त हिकिड़े अणपढ़ियल ऐं जेके जाहिर क़िस्म जा धाड़ियल हुजनि उन्हनि जो एॾो नेटवर्क हुजे जो उन शहर में बि हुनजो जेको अप्रोच हुजे, उतां बि हुनखे पैसा मिलंदा हुजनि ऐं सॼो हिकिड़ो नेटवर्क हलाईंदा हुजनि भई, जंहिंमें इंटरनेट जी सहूलियत हुनखे मिलियल आहे, हर शइ आहे, ऐं जदीद असलो उते अचे थो, इस्तेमालु थिए थो। ऐं इहे सभु शयूं जेके आहिनि ज़ाहिर आहे त जेके सूकड़ी इदारा असांजा उन्हनि लाइ चैलेंज ठहियल आहिनि, न सिर्फ़ु उन्हनि लाइ पर हुकूमत वक़्त लाइ वॾी चैलेंज आहे। छो त मौसमनि ॿारनि खे अगवा करणु, वरी उन ते तशदुद करणु, उनखे टंगणु, उनखे ॾसणो जेको आहे इहो मां सम्झां थो त हिकिड़े मुआशिरे में वधीक हिकु क़िस्म जी मायूसी जेका पैदा थींदी ऐं उहा ॾाढी ख़तरनाक थींदी। ऐं तव्हां ॾिसो त माण्हुनि हाणे पाण माण्हू मुसलत थियणु शुरू थी विया आहिनि। आम माण्हू आहे उनखे ज़ाहिर आहे त उनखे पंहिंजे घर ॿार इज़त नंग नामूस पैसा बचाइणा आहिनि। त हाणे माण्हुनि जेके आहिनि सो ख़ासि तौरु कबीलाई सिस्टम जेको असां वटि उहो वधीक स्ट्रांग थींदो पियो वञे, ऐं माण्हू पंहिंजे सरदार जे पोइ हलनि पिया त शायदि असांखे इहे बचाईंदा अॻिते हली। त हिन करे इहो जेको मामिलो अॻिते वधियो, ख़ाली ईअं न आहे त काई डकैत डकैतियूं न, इन जेके असरात जेके आहिनि उहे वधीक ख़तरनाक आहिनि, उहे असांखे नज़र अचनि पिया। ऐं ख़ासि तौर ते जेको असां वटि सरदारी निज़ाम आहे उहो ॾाढो हुन में हिकिड़ी स्ट्रांग ऐं ख़राबु उन पोज़ीशन में अची वियो आहे। मां त हैरान थियो आहे त मां कंहिं पुलिस चौकी मां ॾिठो त पुलिस चौकी जो इंचार्ज फलाणो खान, हुनजो मोबाइल नंबर फलाणो लिखियलु आहे हुन ॿार त वञो जेके पुलिस चौकियूं ठहियल आहिनि नंढनि शहरनि में, बाक़ाइदो चौकी इंचार्ज जो नालो ऐं मोबाइल नंबर लिखियो आहे त कुझु बि मूंसां राब्तो कयो। त हाणे जेके इहे शयूं आहिनि इहे ॾाढियूं ख़तरनाक हूंदियूं त हिकिड़े चौकी इंचार्ज जी पंहिंजो हिकिड़ो इलाइक़े में जेको आहे सो असर हुजे, उनजे फ़ैसिले खां बग़ैर को फ़ैसिलो न थिए। ऐं सिफ़ारत ते तव्हां जेको आहे सो आला अफ़सर मुक़ररु कयो, वरी उनखे कमु वठो। इहे जेके मजमूई तौर ते जेको आहे सो सूरत ॾाढी ख़राबु आहे। ऐं ख़ासि तौर ते तव्हां जंहिं साहिब जो ज़िक्र कयो त जेको हुनजे बारे ख़बर पई आहे त ॾाढो बेबाक हुयो ऐं खुली ॻाल्हाईंदो हुओ, खुली तनक़ीद कंदो हुयो ऐं इलाइक़े जे माण्हुनि जे लाइ लोकल मसइलनि लाइ विढ़ियो। पर मां जॾहिं अॼु असांजी उन हवाले सां मीटिंग हुई कई हुई इहो PFU जी, त उन में इहो ॿुधायो त इंतिहाई मुफ़लिसी हुई हुनजे घर में, यानी इन हद ताईं त हुनजा जेके ॿार आहिनि कॾहिं कॾहिं मानी पंहिंजे हुनजे पंहिंजे चाचा जे घर में मानी खाईंदा हुआ। त माना त जेको अहिड़ो माण्हू हुजे जेको मुफ़लिसी जी हालति में पंहिंजे माण्हुनि जे हक़नि लाइ विढ़े ऐं मैदान ते हुजे, उहो निशान ते अची वञे, शहीद थी वञे त यकीनन वॾी अफ़सोस ऐं ॾुखारी ख़बर आई आहे। त इन करे मजमूई तौर ते जेका सिंधी सूरत हाल आहे उहा ॾाढी ख़राबु थी वई आहे। ऐं इहो सिलसिलो जेको जारी रहो, असां त ॿुधूं था पोइ साल खां 6 महीननि खां त भई ऑपरेशन शुरू थियण वारो आहे, बल्कि इहो अनाउंस थियो त ऑपरेशन थोरी शुरू थी चुको आहे, नतीजा असां कोन था अचनि। त जानवरनि मरण जी ॻाल्हि थी त उनजा कातल लाइ चयो वियो त भई असांखे ब्रीफ बि ॾिनी वई बाक़ाइदा निगरान सेटअप में, बाक़ी ॾसे वियो त भाउ उहे हे वेठा नंबर आहे जंहिंखे असां पकड़िणो आहे, हेॾो पाणी आहे, हेॾो आबादियूं आहिनि, हेॾो हीअं असां हुते पहुची कोन था सघूं। इहे जेके मामला आहिनि ॾाढा ख़तरनाक आहिनि। मां सम्झां थो त गवर्नमेंट खे, ख़ासि तौरु सिंध गवर्नमेंट खे पंहिंजो किरदारु अदा करणु खपे। ऐं रेंजर्स पुलिस खे जंहिंजूं ज़िमेदारियूं आहिनि उहे पंहिंजी ज़िमेदारियूं पूरियूं कनि। ख़ासि तौरु सां जेके सरदार, जेके सियासी सरदार आहिनि, जेके असेंबली में वेठा आहिनि ऐं सरदारी बनाइनि था पंहिंजी, उन्हनि ते बि इन क़िस्म जा इल्ज़ाम लॻनि था। उन्हनि जो कमु आहे त बजाए क़बीलाई झगड़नि खे अहमियत ॾियण जे या उनखे बूस्ट करण खां बहितर आहे पोइ ते हटी करे सिंध जी हालतुनि खे ॾिसंदे, गुरबत खे ॾिसंदे, माण्हुनि जी जेको मयार ज़िंदगी ख़तमु थी चुको आहे, तालीम माण्हू कोन थी मिले, सिहत जा वॾा मसइला आहिनि, को माण्हू जेको बीमार थो थिए त उहो ज़ाहिर काॾे वेंदो हुओ। इहे जेके ॻाल्हियूं आहिनि इहे वॾा मामला आहिनि, इन ते मां सम्झां थो तवजो ॾियणु खपे, तवजो ॾियणु खपे। ऐं ख़ासि तौर ते जो ऑनलाइन वे में जेको असां डाकू सिस्टम हले पियो, उनखे मां सम्झां थो त चैलेंज करे इनखे हुकूमत फेस करे मामला ठीकु थींदा, वरना इहे मामला सहाफ़ती तंज़ीमुनि जो कहिड़ो किरदारु नज़र ईंदो आहे? मां ॿुधायो त अॼु इजलास बि थियो इन ई सिलसिले में, त उते कहिड़ो फ़ैसिला वरिता विया, छा थियो उते? ॾिसो सहाफ़ी तंज़ीमूं असां ॾिसो PFU जे या KFU जो कमु आहे, असां
साफ़ जा मुआशी मामला ऐं ॿिया इशूज़ जेके आहिनि उन्हनि ते हमेशह रिएक्ट कंदा रहिया आहियूं। जे हे मामला आहिनि हाणे पोएं साल मां 1.5 साल में कोई 54 जे लॻभॻि सहाफ़ी शहीद थिया आहिनि मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि में। त हाणे इहो जेको रद्देमल आहे ॻाल्हि आहे त कुझु सहाफ़ी जेके आहिनि सो हाणे जॾहिं इहो जो रद्देमल थिए थो त पोइ सहाफ़ी खे मशवरो ईंदो आहे तव्हां बजाए जो शहीद थी वञो या इन क़िस्म जूं ॻाल्हियूं कयो या अहिड़ी तनक़ीद तव्हां कयो जंहिंजे असरात बहितरु तव्हां सिस्टम सां हलो पंहिंजा कमु हलायो। त घणे भाङे सहाफ़ियुनि जो जेको हाणे इहो बि हिकिड़ो नुक़सानु हूंदो आहे। असल में जेके बि तरक़ी पज़ीर मुल्क आहिनि त उन्हनि में तव्हां ॾिसंदो त सहाफ़ियुनि जी रिपोर्टिंग खे अहमियत ॾिनी वेंदी आहे। हुकूमतूं उन जी रिपोर्टूं साम्हूं रखंदियूं आहिनि त भई हीअ जेका आर्टिकल छपियो आहे या हीअ जेका एडवाइस आई आहे कंहिं सहाफ़ी लिखियो आहे त उन छो न अमल कयो वञे। त उन अमल करण सां उन जूं शयूं ठीक थियूं थियनि। पर हाणे जेकॾहिं तव्हां हिते बजाए हुनजी रिपोर्टिंग खे अमल ॾियण जे उहे शहीद थी वञनि कंहिंजे बि हथऊं, मां सम्झो केरु बि कंहिंखे शहीद थो करे त इहो मां सम्झां थो की हर लिहाज़ सां गैर क़ानूनी हिकिड़ो कमु आहे। इन ते तवजो न थियणु खपे। बल्कि हूअं बि को बि सहाफ़ी जेकॾहिं ग़लति रिपोर्टिंग थो करे तव्हां लाइ अदालतूं खुलियूं पियूं आहिनि। तव्हां उन कंहिंजे ख़िलाफ़ु वञी उते वञी सघो था, हथ के ज़रिए केस करे सघो था, उनखे चैलेंज करे सघो था। उन में असां उन तंज़ीमूं न ईंदियूं विच में, तंज़ीमूं ख़ामोश रहंदियूं छो त असां जेका ख़बर मां थो ॾियां ज़िमेदार मां आहियां। जेके मूं वटि जो सोर्स आहे ऐं मूं वटि जेको आहे सम्झो मुकमल तौर ते प्रूफ आहिनि त मूंखे पोइ न घबराइणो मां कोर्ट में वञी सघां थो। इहो रुझान जेको आहे सो मां सम्झां थो त पैदा थियणु खपे। ठीकु आहे भाई साहब, वरी महिरबानी सां गॾु अॼु के प्रोग्राम में नुसरत वाहिद साहिबा बि मौजूदु हुयूं, इख़्तियार बेग साहब हुआ, सोरठ थिए पोइ साहिबा मूंखे जॉइन न करे सघियूं। असीं उनखे ट्राए कयोसीं, ज़रूरु कोशिशि कंदासीं त ईंदड़ प्रोग्रामनि में उन्हनि जो मौक़िफ़ बि ज़रूरु शामिलु कजे। प्रोग्राम जे नुक़्ते सां असीं एंड कंदासीं। भाई साहब जेका ॻाल्हि कई त समाज जो आईनो थियनि था, जेको सहाफ़ी हुजे थो समाज जो आईनो हुजे थो ऐं जेकॾहिं उनखे सम्झबो त हिन समाज खे बहितरु करण में जेकॾहिं हू इदारनि सां हुकूमतुनि सां गॾु बीहण वारो हुनजो किरदारु आहे, उनजे किरदार खे जेकॾहिं हक़ी बुनियादनि ते ॾिसबो त पोइ ॻाल्हि तमामु घणी वाज़े थी वेंदी त हू वधीक कम खे आसान बणाइनि था। त असीं उमेद कयूं था, हिन उमेद सां प्रोग्राम एंड कंदासीं त शहीद जान मोहम्मद महर वारो जेको केस आहे उन में त इंसाफ़ न थियो आहे। असीं अञा ताईं इंसाफ़ जे ओसीड़े में आहियूं, 9 महीना गुज़री चुका आहिनि। हीउ जेको केस थियो आहे त असीं ज़रूरु उमेद रखंदासीं त जेके आसरा वाइदा ख़ातिरियूं असांखे ॿुधण में अचनि पियूं इन्हनि ते अमल थींदो ऐं तमामु जल्द जेके क़ातिल हूंदा उहे पकड़ में बि हूंदा ऐं इंसाफ़ थींदो शहीद नसरुल्ला गडानी सां। नाज़रीन, मां इजाज़त वठंदासीं, पंहिंजे फीडबैक असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी असां सूमर ॾियारे ते मुलाक़ात थींदी, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।